आज बिल्कुल इन टाइम असां टे तलवार ते मौजूद आहियूं जिते ट्रैफिक पुलिस ऐं एक्साइज पारां जेको आहे फैंसी नंबर प्लेट कारन शीशनि समेत जेके ॿियूं गाॾियूं उन जे ख़िलाफ़ जेको आहे क्रैकडाउन जो आगाज़ कयो वियो आहे। हिन टाइम असां टे तलवार ते मौजूद आहियूं। असां सां गॾु डीएसपी ट्रैफिक मैडम फहमीदा मौजूद आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हुनजो छा चवणु आहे। मैडम छा चवंदो हिते मुहिम शुरू कई वई आहे फैंसी नंबर प्लेट ऐं कारन शीशनि जे ख़िलाफ़ ॿियूं कहिड़ियूं कार्रवायूं कयूं? अॼु जेका असां कार्रवाई कंदासीं उहा नंबर प्लेट्स जी कंदासीं। जॾहिं खां ई टिकटिंग सिस्टम शुरू थियो आहे तॾहिं खां हिननि नंबरनि में को नंबर नथो लॻाए, कंहिंजी रंगीन नंबर प्लेट आहे उहो कैमरा में नथी अचे, उहे असां सभु चेक कंदासीं। हिते एक्साइज़ मौजूदु आहे, ड्राइविंग लाइसेंस मौजूदु आहे, लोकल पुलिस मौजूदु आहे, ट्रैफिक वारा मौजूदु आहे। इन जी पहिरियों असांजी जेका प्रायोरिटी आहे उहा आहे नंबर प्लेट्स जी, सेकेंड जेका आहे उहा आहे लाइसेंस जी, थर्ड जेका आहे उहा रंगीन शीशनि जी। त उहो अॼु असां तक़रीबन 1 मंथ ताईं हे क्रैकडाउन हलंदो, हर ज़िले में हलंदो। अॼु जेको आहे सो 3 ज़िलनि में आहे, 3 पॉइंटूं जेको साउथ आहे जेको असांजो आहे उहो असां 3 तलवार रखियो आहे। अच्छा मैडम, हिते मुख़्तलिफ़ बाइक सवारनि वटि हेलमेट बि न आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हुनि वटि कागज़ बि न आहिनि, पोइ बाइक सवारनि जेके सवार उन्हनि जे ख़िलाफ़ कहिड़ो हींअर तव्हां ॾिठो हूंदो, हींअर 5-6 मोटरसाइकिलूं असां बीहारियूं आहिनि जिन जी आइडेंटिफिकेशन नथी थिए, उन्हनि खे असां क्लिफ्टन थाणे जे हवाले कंदासीं। उन सॼी पूरी वेरिफिकेशन कंदा, हिननि जा पेपर्स कहिड़ा आहिनि, हे कंहिंजे नाले ते आहिनि, गुमनाम आहे न आहे, सॼो वेही हुननि जी डिटेल वठंदासीं। अगरि लाइसेंस न आहे, लाइसेंस वारनि जी वेन अची वई आहे, ड्राइविंग लाइसेंस उनखे लर्निंग लाइसेंस बि ॾींदासीं, उन खां पोइ हिननि खे छॾींदासीं। 550 कंदासीं। गाॾी वारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई जेके बेल्ट इस्तेमाल नथा कनि या जेके ओवर स्पीडिंग करनि था उन्हनि जे ख़िलाफ़ ॾिसो हींअर अॼु असां जेको आहे नंबर प्लेट्स, रंगीन शीशा, ड्राइविंग लाइसेंस, वरी आहिस्ता आहिस्ता असां इन्हनि ते वेंदासीं। पर तव्हां हूअं ॾिठो हूंदो, उमूमन ॾिठो हूंदो त जॾहिं खां असांजूं कैमराऊं ऐं ई टिकटिंग सिस्टम लॻो आहे त 80% माण्हू बेल्ट लॻाइनि था ऐं जेके लाइन्स आहिनि उन्हनि खे फॉलो कनि था। तव्हां भली हींअर बि ॾिसंदव त काफ़ी माण्हुनि खे लॻल हूंदो। इहो छा आहे जो उन्हनि खे अवेयरनेस अची वई आहे, उन्हनि खे शऊर अची वियो आहे। बाक़ी जेके शयूं अहिड़ियूं आहिनि जेके नंबर प्लेट्स जूं आहिनि, लाइसेंस जूं आहिनि या हेलमेट जूं आहिनि, उन्हनि में अगरि हे थोरी सा कनि था उहे असां हीअं नाका हणी उन्हनि खे, जेकॾहिं असां हिक खे असां सख़्ती कंदासीं उहो असांजो मैसेज जेको आहे 100 माण्हुनि ते वेंदो, 100 खे कंदासीं उहो हज़ारनि में वेंदो। असां उन्हनि खे इहो अवेयरनेस ॾियणु था चाहियूं त हिननि खे रूल्स खे फॉलो कनि। आज बिल्कुल डीएसपी ट्रैफिक मैडम फहमीदा आबासी सां ॻाल्हि ॿोल कईसीं। उन्हनि जो चयो त रंगीन शीशा ऐं फैंसी नंबर प्लेट जे ख़िलाफ़ क्रैकडाउन जो जेको आगाज़ आहे उहो कयो वियो आहे। बाइक सवारनि खे उन्हनि जी नंबर प्लेट वेरिफिकेशन थिए थी, उन्हनि जे नाले ताईं उन्हनि खे छॾियो वेंदो। ॿी तरफ़ उन्हनि जे ख़िलाफ़ जेको क्रैकडाउन जो आगाज़ आहे उहो कयो वियो आहे। 5 मोटरसाइकिलुनि खे चालान कयो वियो आहे। डीएसपी ट्रैफिक जो चवणु आहे त उन्हनि खे क्लिफ्टन थाणे मुंतकिल कयो पियो वञे। जी।